अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 18 अप्रैल फ्राइडे। सुबुह जा 7:30 थिया आहिनि। ॾाढो थधिड़ो सुबुह आहे माशाल्लाह। हल्की हल्की हवा थी लॻे, वणंदड़, मज़ेदार। सो अॼु फाइनली हिकिड़ो दरवाज़ो हितां किरी पियो आहे। नो प्रॉब्लम, कोको निकिरी वियो अथसि। हिनखे हणा पाणी बि ॾियणो आहे हिते, ऐं असां वटि पाणी जो इलाही प्रॉब्लम हली रहियो आहे। अलाह ख़ैरु करे। सुबुह खां सॼी कराची में सदाईं प्रॉब्लम हूंदो आहे, असां वटि न हूंदो एॾो, पर हाणे हिते बि थियणु लॻो आहे। सो अॼु त बसि इहो ई कंदमि, जो हिन बाल्टीअ में जेको पाणी पियल आहे उहो नंढियुनि नंढियुनि कुंडनि में विझी छॾींदमि। वॾनि खे फ़िलहालु छॾियां थी, छो त तरे में वरी बि हिननि जी मिटी कुझु जेका हे हूंदी आहे आली, हिन में बि ॾिसो, हिन में ॾाढी देरि सां हाणे हिकिड़ो इहो ॿियो हे ॿ हिन में बि निकिता आहिनि। ही ॾिसो, अञा माना ग्रोथ जो सिलसिलो जारी आहे माशाल्लाह। ऐं ईअं बि थींदो अथव त हे जॾहिं हद खां वधी वञनि हिन में त कुंडी फाटी बि सघे थी, छो त पंहिंजी स्पेस त ठाहींदा न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पोइ जॾहिं स्पेस न मिलंदी त ॿाहिरि निकिरी वेंदा, आपे खां निकिरी वेंदा, हिनखे ईअं चइजे। सो हिन महिल मुंहिंजो इरादो इहो ई आहे त मां सिबंदमि पंहिंजी शलवार जेका मां कटे रखी, ऐं हिननि ट्वीट्स जी ॻाल्हि कंदी आहियां मां। अॼु त परे वेठो आहे, जॾहिं वेझो वेठो हूंदो आहे असांजे हिन प्लांट्स जे आसपास त माशाल्लाह, वाह वाह। सो कल्ह सॼी पैकिंग करे छॾी, ऐं हिकिड़े अञा कुझु सामान अचिणो, उहो हाणे ईंदो। हाणे उन्हनि मूंखे मैसेज कयो त हाणे मोकिलियो, मूं चयो भली मोकिलियो। पोइ बि मां उन में ॾिसंदमि, अगरि उन कपिड़ा उन फैमिलीअ जे कम जा हूंदा त मां ज़रूरु कढी उन्हनि खे ॾींदमि, जेका बि शइ उन्हनि जे कम जी हूंदी। सो उहो सामान बि अचिणो आहे, त ॾिसां थी त सिलाई थी कयां या वरी पोइ उनजी छांटी थी कयां, अलाह खे ख़बर। कुझु न कुझु त कंदमि ई सही ज़रूरु। प्लैनिंग इज़ ऑलवेज़ त मां टाइम ज़ाया न कंदमि। इहा त मुंहिंजी पकी प्लैनिंग हूंदी आहे रोज़ जी, अलाह जी मदद सां। बंदे जी ताक़त ई न आहे न। मां त असां शेयर बि करे चुकी आहियां त अलाह से फरमायो त इनशा अलाह खां सवा फ्यूचर जी ॻाल्हि न कयो, माना नियर फ्यूचर बि, भली झटि खां पोइ जी बि, त इनशा अलाह जी मदद सां इहो त मुंहिंजो रोज़ जो हूंदो आहे त मां टाइम ज़ाया न कंदमि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हिनखे हिकिड़ो अजीब कीड़ो लॻो हो, हिन जूं कुझु शाखूं त मां कटे उछलियूं बि हुयूं। हिक खे लॻे न त पोइ ॿियनि खे बि लॻी वेंदो आहे। अने माशाल्लाह हिन जी ग्रोथ सुठी आहे, हिन जी बि ग्रोथ माशाल्लाह केॾी ज़बरदस्त थी वई आहे। हे बि वॾो थी वियो। सो किचन जो थोरो कमु करे वठां। नाश्तो पापड़ न कयो आहे, मासी मानी पचाईंदमि ज़हरा जी, त पंहिंजी बि पचाईंदमि, उन महिल कुझु खाई वठंदमि। हिन महिल दिलि न पई चए। सो हाणे किचन मां कुझु थां ॿाहं ख़ाली कयां ऐं थोरी स्पेस ठाहे वठां, त जीअं उहो सामान अचे, अलाए केतिरो हूंदो, त मां उनखे खोले ऐं चेक करे वठां। इहो कमु बि ज़हरा जे अचण खां अॻु में थी वञे त बहितर आहे। ऐं अगरि ॿारनि जा हूंदा नंढा नंढा कपिड़ा त उहे मां, ऐं यकीननि हूंदा उन में, मूंखे ख़बर आहे उन्हनि जा ॿार बि आहिनि, अलाह हुननि खे बख़्शे ॾे, अलाह वॾी हयाती ॾियनि, त ज़हरा खे ॾींदमि उतां कुझु कपिड़ा। पर ज़हरा खे माशाल्लाह घणो कुझु हूंदो आहे, हर कोई ॾिए थो, एतिरनि घरनि में कमु थी करे। ईअं न आहे त हुनखे मुफ़्त में थो मिले। महिनत कश माई आहे, सॼे ॾींहं में अलाए घणा घर कमु थी करे पई, थकियल टुटल हूंदी आहे हर वक़्तु। पर जिन जा मुड़ुस निकम ऐं चंडरा हुजनि, उहे मायूं वीचारियूं ॾाढो लोड़ींदियूं आहिनि। ऐं जिन जा मुड़ुस सदोरा हुजनि, उहे बि कमाईंदा हुजनि, उन्हनि जूं ज़ालूं बि कमाईंदियूं हुजनि, त पोइ उन्हनि घरनि में सुखु हूंदो आहे, ख़ुशहाली हूंदी आहे। सो अलाह सभिनी खे सुख ऐं ख़ुशहाली ॾे। जेट प्लांट जो हाल अहवाल वठूं माशाल्लाह। सिलाई करण जी नौबत न आई, ऐं इहे सामान अची वियो आहे। मां पंहिंजो कूलर ऑलरेडी हुन फैमिली जे सामान में रखियो आहे, उहो इलाही वॾो आहे, छो त बिल्कुलु हिकिड़ो परे सुञ में रहंदा आहिनि, त उहो उन्हनि खे वधीक कमु ईंदो। कम जी शइ त हीअ बि आहे ख़ैरु, पर मां इहो रखां थी, इहो ॿिए कंहिंखे ॾींदमि।
ऐं हिन में फ्राइंग पैन्स तवा वग़ैरह बि आहिनि, कपिड़ा आहिनि। ॾिसां थी जेके हिननि जे कम जा हूंदा इहे फ़ौरन पहिरियों इहे अलॻि करे उन्हनि खे पैक कयां, सो वरी इन कम में लॻी थी वञा। माशाल्लाह हिते वेही सॼा सॉर्ट आउट कयमि ऐं हे सॼा लेडीज़ ऐं जेंट्स जा कपिड़ा, छो त हुन नंढड़ा ॿार न आहिनि त उहे बि मां हिननि जे लाइ कढिया आहिनि, नंढड़ा कपिड़ा अलॻि करे छॾियमि। ऐं हे कुझु थांव आहिनि जेके हिन मोकिलिया, तवो आहे, फ्राइंग पैन आहे ऐं हिकिड़ो प्यालो आहे। प्यालो त बिल्कुलु नओं थो लॻे माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। इहे मां हिननि जे सामान में ऐड थी कयां। भाॼी वारो आयो हाणे त मूंखे पंहिंजे लाइ त भाॼी न पई खपे, मां हिन फैमिली जे लाइ 2 किलो बसर, 2 किलो पटाटा, 1 किलो टमाटा, थोरा सख़्तु वता आहिनि जेके जल्दी ख़राबु न थियनि, सावा मिर्च ऐं थूम सुकल, यानी ज़ाहिर आहे उन्हनि खे फ्रिज वग़ैरह त कोन्हे, त मां इन करे अहिड़ी भाॼी वरिती आहे जेका ख़राबु न थिए ऐं जल्दी यूज़ बि थी वञे। ऐं मां पंहिंजे लाइ मानी पचाए रखी, हाणे मूंखे लॻी आहे ॾाढी बुख, सो ज़रा त वञी चुकी आहे काफ़ी देरि खां। हिन में मुंहिंजी बॉक्स में मानी पई आहे, मां ॾही ऐं मानी खाईंदमि। हाणे वेही इहो नाश्तो कंदमि, चांहि मां सुबुह सवेर पीती हुई त हाणे मूंखे नाश्ते जी सख़्तु ज़रूरत आहे। अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह मुंहिंजा थक लथा। हाणे उहा फैमिली सामान खणी वई, भाॼी बि ॾिनी मान, किरायो बि ॾिनो मान, अचण जो बि, ऐं जेको सामान खणी विया मोट जो बि ॾाढो परे था रहनि, रिक्शा मुश्किल सां मिलियनि पर बहरहाल मिली वियनि। ऐं सॼो सामान हुन हिकिड़ी रिक्शा में हुन छोकिरे ॾाढी तरतीब सां विधो जेको पुटु हुयसि माईअ जो। सो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं 11:15 खां लाइट वई आहे, हाणे 11:15 थिया आहिनि। हे दरवाज़ो मां थोरो खोले छॾियो हवा ऐं रोशनीअ जे लाइ। ऐं हिते मां मच्छी जी मुंडी ऐं थोरो मच्छी जो पीस कढी रखियो आहे, छो त इहो जल्दी पचण वारी शइ आहे, त इहा पचाईंदमि हाणे। सो बसर कटियां, सिलाई न थी पर मुंहिंजो वॾो कमु थी वियो, वॾो ज़िमो लथो मूं तां, जेको मां 2-3 ॾींहंनि खां जेका मां जदोजहद कयां पई उहा मुंहिंजी सजाई थी वई माशाल्लाह। ऐं अॼु पंहिंजे लाइ भाॼी न वरितमि, त मतिलबु भला जेको कुझु पियो आहे न पहिरियों इहो यूज़ थी वञे, इहो यूज़ थी वेंदो त पोइ मां सुभाणे पंहिंजे लाइ भाॼी वठंदमि इंशाल्लाह। सो हाणे बसर कटियां ऐं बोड़ ठाहिण जी तयारी कयां। माशाल्लाह अञा बसर रुॻो खयमि कटण जे लाइ त लाइट अची वई, सो हाणे मां आराम सां भाॼियूं बसर सभु कटियां त उनखां पोइ बोड़ चाढ़ियां। ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां जो उहा माई जेका सामान खणी वई उहा एतिरी रिलैक्स पई लॻे पंहिंजे फेस मां, ऐं सफ़ेद पोशी हुई हुननि जी, त उहा घणो इज़हार बि वीचारी न पई करे, ऐं बसि अलाह जो करम आहे। सो हाणे मां रिलैक्स थी करे सब्जियूं कटींदमि। मुनो हिकु थी वियो आहे, अॼु हवा ॾाढी प्यारी थी लॻे। ॻोड़ खे दम ॾिनमि, उनखां पोइ कूंडनि खे पाणी ॾिनमि। असां वटि इलाही ॾींहंनि खां पाणी न पियो अचे ऐं अॼु आयो अल्हम्दुलिल्लाह, त थोरो टांकी में बि भरियमि ऐं प्लांट्स खे बि पाइप सां न ॾिनो अथमि, छो त पाइप में बहरहाल पाणी थोरो ज़ाया थींदो आहे, त बाल्टियूं भरे मग भरे हिननि खे पाणी ॾिनो अथमि। ऐं हे त असां वॼणियूं आहियूं, न करे असांजो पाणी खुटंदो न आहे, पर अगरि असांजी बि जॾहिं वॾी फैमिली हूंदी हुई त असां बि कॾहिं टैंकर घुराईंदा हुआसीं। ऐं हाणे बि जिन जूं वॾियूं फैमिलीज़ आहिनि उहे वीचारा पिया था टैंकर घुराइनि, छो त पाणी जी शॉर्टेज आहे। सो अल्हम्दुलिल्लाह असां उअं ई बि एहतियात ॾाढो, मां त बुक पाणी जो बि एहतियात कंदी आहियां, बचियल पाणी हुजे चुको किथे बि उहो अची प्लांट्स में विझी वेंदी आहियां, ज़ाया न कंदी आहियां, उअं ई चाहे फरावानी हुजे। सो बसि अलाह तौफ़ीक़ ॾे असां सभिनीनि खे त पाणी जो ज़ियान बंदि कयूं। किन माण्हुनि जा त टांकियूं भरिजी वञनि त मोटर पिया हलंदा आहिनि, पाणी पियो ज़ाया थींदो आहे इलाही जाइनि ते, हिते रुॻो न इलाही जाइनि ते। हिते त थींदो आहे न, अगरि कंहिंजो त चौकीदार वटि भॼंदा आहिनि, दर खड़काईंदा अथनि त बंदि कयो। सो ऐं अक्सर घरनि में ॿार नलका खोले विझंदा आहिनि, इहो सभु कुझु न आहे करिणो, इन सभु शइ जो ख़्यालु रखिणो आहे। हदीस आहे त बुख पाणी जो बि, दरिया जे किनारे ते बि रहो त बुख पाणी जो ज़ाया न कयो। असां सम्झंदासीं नी त हाणे दरिया खे कहिड़ो फ़र्क़ु पियो बुख सां, पर पाणी जे फुड़े जी अहमियत आहे। सो हाणे मां अॻो पोइ वेट कंदमि, 1 बजे कुझु मिंटनि ते सुराण अची वेंदी आहे, उहा ईंदी त पोइ पहिरियों वञी मां विझंदमि नमाज़ क़ुरान जी तयारी कंदमि। ऐं फ़िलहालु त मुंहिंजो इन्हनि ॻाल्हियुनि में टाइम हलियो वियो, त अॼु मां सुबुह खां रुॻो इन में हुयमि त हिकिड़ो जेको मुंहिंजो मेन टास्क हुयो हिते उहो पूरो थी वञे। हाणे ॿिए जे कढ पई आहियां, हिकिड़ी छोकिरीअ जो शादी जो सामान, जंहिंजी हज वारी ईद खां पोइ शादी आहे, उहो बिल्कुलु रेडी आहे ऐं मां तंग आहियां, ऐं मां बिल्कुलु तकड़ में हाणे चाहियां थी त उहे खणां। अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह हिन महिल टाइम थियो आहे 2:30 पूरा, नमाज़ ऐं क़ुरान शरीफ़ पढ़ी वरितो। आहा हा माशाल्लाह यमी, ख़ुशबू एॾी प्यारी थी अचे जो मां तव्हांखे छा ॿुधायां।
सो हाणे मां पचाईंदमि मानी। अटो मां हिते कढी रखी वई हुयमि। सो हिन में विझंदमि हाणे धाणा। ॿोड़ थी वियो तयारु। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इन ॿोड़ जी जेका आहे फिश करी बाय नसरीन वफ़ाई, इहा वीडियो मौजूदु अथव अगरि ॾिसणु चाहियो त। सो माशाल्लाह ही थी वियो। हाणे मां पचाईंदमि मानी ऐं पोइ असां इंजॉय कंदासीं मज़ेदार लंच। सांझी जी अज़ान अचण वारी आहे ऐं सुराण हिते बिज़ी आहे टमाटर कटींदी। सावा बसर ॾाढा फ्रेश अॼु मूंखे मिलिया। सुबुह जॾहिं भाॼी वरितमि उन फैमिली लाइ त मां पंहिंजे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो शिमला मिर्च ऐं बसरु वरितो, छो त गजरूं ऐं बंदि गोभी कटियल फ्रीज़ थियल पई हुई। त मां पचायां थी फ्राइड राइस। उनजे लाइ मुंहिंजी हेल्पर मेरी काटने वाली मशीन सुराण भाॼियूं थी कटे, चांवर भिॼाए छॾिया अथई। सुराण ॾाढे चिकन छा चवां एतिरे थोरे पाणी में भिॼायो अथई। सो हिनखे मां भिॼायांसि थी हाणे के वॾे थां में त जीअं हीअ जल्दी डीफ्रॉस्ट थी वञे ऐं मां नमाज़ पढ़ी अचे राति जी मानी जी तयारी कंदमि। ऐं मंझंदि खां पोइ त मां रुॻो निंड कई आहे, टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वापसि लेटी पियमि, थकियलु अथमि खोड़ सारो। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह त जेतिरो बि सोचियो अलाह जी मदद सां उहो पूरो करे सघी आहियां। 8 थिया आहिनि माशाल्लाह ऐं ज़बरदस्त से फ्राइड राइस, एग फ्राइड राइस दम ते आहिनि ऐं उनखां सवाइ हिते टमाटर पेस्ट त न आहे, चॉप टमाटनि में चिकन थो बचे। सो इहो असांजो डिनर तयारु थी रहियो आहे ऐं मां तव्हांखां अॼु हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सुभाणे ताईं अल्लाह वाही।